अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम कुर्बानी जी याद में यौम आशूर अॼु मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। मुल्क जी कुंड कुर्श में मातमी जुलूस कढी ऐं मजलिसूं बर्पा करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई पई वञे। कराची में मरकज़ी मातमी जुलूस नश्तर पार्क वटां बरामद, जेको रिवायती रस्तनि खां थींदो सेनिया ईरानिया ते लहर थींदो। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम। मुल्क जे 70 ज़िलनि में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर बंद। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते भी पाबंदी। सिंध समेत सॼे मुल्क में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी यादि में हैदराबाद, सखर, लाड़काणो, मीरपुर ख़ास ऐं नवाबशाह डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में आज़ादारी जो सिलसिलो जारी। मातमी जुलूस कढी ऐं मजलिसूं मुनक़िद कई पियूं वञनि। रोहिड़ी में 500 साला क़दीमी ऐं तारीख़ी करबला मौला जो ताज़ियो अॼु नहर थींदो। जुलूसनि जी सिक्योरिटी जा इंतज़ाम पाक फ़ौज, रेंजर्स ऐं पुलिस हवाले। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े मीरली में पाक फ़ौज जे काफ़िले ते आपघाती हमलो, 4 जवान शहीद। ISPR मूजिब शहीद थियलनि में लांस नाइक शाज़िब, लांस नाइक सजाद, सिपाही उमेर ऐं सिपाही खुरम शामिल। पाक फ़ौज दहशतगर्दी जे नासूर खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। बहादुर जवाननि जूं क़ुर्बानियूं रायगान न थींदियूं। मौसमियात खाते तरफ़ां अॼु खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 13 अगस्त ताईं तेज़ बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो लैया, ठट्टो, बदीन, थरपारकर, कंबर शहदाद कोट, दादू, जैकबाबाद, जामशोरे, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में मींहुं पवंदो। मीरपुर माथेले जी लेबर कॉलोनी में बिटो क़तल। जवाबदार हनीफ माछी पंहिंजी भाॼाई यास्मीन ऐं मीर मोहम्मद गडाणी खे कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार फरार। ऐं मुरीद शाख भरिसां ॻोठ अब्दुल हकीम मज़ारी में नींगरी रेणी केनाल में ॿुॾी फौत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते रोज राड़ो मची वियो।